अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फोकस में भलीकार मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल ॾींहुं CEC जे इजलास खां पोइ बाज़ाब्ता तौर ते पहिरियों भेरो 90 ॾींहंनि अंदरि चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो आहे। जॾहिं त इन खां पहिरीं इहे ॻाल्हियूं हलियूं पिए त इलेक्शन जेके डिले थियनि पियूं, शायदि पीपल्स पार्टी जी मर्ज़ी बि उन में शामिल आहे, पर पीपल्स पार्टी जी CEC जे इजलास में इन शइ ते हतमी राय ॾिनी वई आहे ऐं इहो फ़ैसिलो कयो आहे त चूंडूं जेके आहिनि उहे कंहिं बि रीति 90 ॾींहंनि खां वधीक डिले न थियणु खपनि ऐं आइन जी बि इहा घुरिज आहे, आइनी तौर ते इहा पाबंदी बि आहे त 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन्स थियणियूं आहिनि। ऐं उनखां गॾोगॾु छा इन चूंडनि जे मामले ते नून लीग पीपल्स पार्टी सां को हथु करे वरितो आहे या का दगा कई आहे, छाकाणि त गुज़िरियल ॾींहुं मुराद अली शाह ऐं ॿियनि पार्टी अॻुवाणनि CEC जे इजलास में इहो इंकशाफ़ कयो हुयो त CCI में जंहिं वक़्तु सिंध आदमशुमारी जी मंज़ूरी जी हिमायत करे रही हुई त उन वक़्तु इहो यकीन ॾियारियो वियो हुयो नून लीग जे तरफ़ खां त इन जो असरु जेको आहे उहो चूंडुनि ते न पवंदो ऐं चूंडूं जेके आहिनि से 90 ॾींहंनि में थींदियूं ऐं असां इन ते क़ाइमु रहंदासीं। पर जीअं ई हुकूमत ख़तमु थी ऐं उनखां पोइ नून लीग जे माण्हुनि उनखां अॻु में ई राना सनाउल्लाह, ख़्वाजा आसिफ़, अहसन इक़बाल उन अॻुवाट इहो चवणु शुरू करे छॾियो त चूंडूं जेके आहिनि से उहे मुक़ररु वक़्त ते उन न थी सघंदियूं। त पीपल्स पार्टी सां छा हिकु भेरो ॿीहर नून लीग उहा रिवायत अख़्तियार कंदे दगा कई आहे। हुन सां गॾोगॾु साइफ़र जो जेको मामिलो आहे उहो केस आहे, उन ते अॼु FI जी टीम तहरीक इंसाफ़ जे सरबराह सां उन में जेल में मुलाक़ात कई आहे, उनखां पुछाणो कयो आहे ऐं उन ते मीडिया रिपोर्ट्स मूजिबि इहा दावा अची रही आहे त पुछा गछा दौरान PTI जे सरबराह इहो एतिराफ़ कयो आहे त साइफ़र जेको आहे उहो उनखां गुम थी वियो आहे। हुन सां गॾोगॾु अॼु सहाफ़ियुनि जो एहतजाज हुयो जान मोहम्मद महर जे उन क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ। उते ई घर वज़ीर सां बि अॼु जेको निगरान घरू वज़ीर आहे हारिस नवाज़, उन सां मुलाक़ात बि थी आहे सहाफ़ियुनि जी। उनखां पोइ हुन सहाफ़ियुनि जे एहतजाज खे ख़िताब बि कयो आहे ऐं जंहिंमें हुन चयो आहे त सिंध जे कचे में धाड़ियलनि जे ख़िलाफ़ु रेंजर्स खां ऑपरेशन करायो वेंदो। त इन छा इहो ज़रूरी आहे या हाणे जेकॾहिं रेंजर्स जो ऑपरेशन थिए थो त मतिलबु त पुलिस उहो कमु नथी करे पई सघे, तंहिंजे करे हाणे मजबूरन रेंजर्स खां मदद वठणी पवंदी ऐं जेकॾहिं ईअं ई थियणो हुयो त पोइ एतिरो वक़्तु छो लॻायो वियो ऐं इहो फ़ैसिलो अॻु में उन चूंडियल हुकूमत खे बि करणु खपंदो हुयो। इन्हनि समूरनि मामलनि ते मजमूई तौर ते असां गुफ़्तगू कंदासीं। प्रोग्राम में मूंखे प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब सीनियर जेके आहिनि से तालीमदान बि आहिनि ऐं तजिज़े निगार आहिनि, मौजूदु आहिनि मूंसां गॾु स्टूडियो में ऐं ॿिए प्रोग्राम में वरी मूंखे पीपल्स पार्टी तरफ़ां बि को माण्हू जॉइन कंदो त हिन पहिरें सेगमेंट में असां सां प्रोफेसर साहब गॾु आहिनि। असांजी वॾी महिरबानी एजाज़ साहब। पहिरियां त पाण ज़िक्र कयूं इन ॻाल्हि जो त हिन वक़्तु बि इहे ॻाल्हियूं हलनि पियूं त शायदि चूंडूं जेके आहिनि उहे वक़्त ते न थी सघनि, छाकाणि त आदमशुमारी जॾहिं CCI जी मंज़ूरी ॾेई छॾी त हाणे आइन चए थो त जॾहिं नई आदमशुमारी हुजे त पोइ तकबंदियूं थियणियूं आहिनि ऐं तकबंदियुनि जे लाइ इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त असांखे घटि में घटि 4 महीना लॻी वेंदा। त तव्हांखे छा थो लॻे त छा डिलिमिटेशन्स हाणे तमामु ज़रूरी आहिनि या चूंडूं वक़्त ते थियणु ज़रूरी आहे? साईं मुंहिंजा तव्हांजी वॾी महिरबानी ज़रदारी साहिबु। आउं सम्झां थो त हीउ जेको सॼो मामिलो गुज़िरियल जेको काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खां पोइ जंहिंमें आदमशुमारी मंज़ूर कई वई उनखां पोइ जेको हलियो आहे ऐं चूंडुनि जूं तारीख़ूं, ॿियो टियों त इलेक्शन कमीशन मां सां हिकिड़ो अहिड़ो अदारो आहे जेको ई फ़ैसिलो करे सघे थो ऐं ज़ाहिर आहे त मुंहिंजे नज़र में त सदर खे शायदि हींअर इहो अख़्तियार नाहे त हू जेको उन करे। तंहिंजे करे ॿी ॻाल्हि जेका मां करणु चाहींदुसि उहा इहा आहे त असांजे हिन मुल्क में ही जेको सियासी पार्टियूं उन्हनि ख़ुदि हिकिड़े क़िस्म जो मोंझारो कंफ्यूजन पैदा करे छॾियो आहे। नवाज़ लीग हिकिड़ी ॻाल्हि थी करे, पीपल्स पार्टी ॿी ॻाल्हि थी करे, इमरान ख़ान टीं ॻाल्हि थो करे, मौलाना साहब चौथीं ॻाल्हि थो करे, नंढा नंढा ग्रुप जेके आहिनि से 5-6 ॻाल्हियूं कनि था। हाणे तव्हां इहो ॿुधायो त इहो थी कीअं सघंदो जॾहिं तव्हां नई आदमशुमारी कई, नई आदमशुमारी खे तव्हां मञियो ऐं असांजी सिंध हुकूमत जंहिं पहिरीं सख़्तु मुखालफ़त कई त हीअ असांखे क़बूल न आहे, उहो CEC में वञी उते क़बूल करे आया। असांजो चीफ मिनिस्टर साहिबु, महिरबान मोहतरम मुराद अली शाह साहिबु ऐं सभु जॾहिं उहो तय थी वियो त पोइ मां सम्झो कुदरती ॻाल्हि आहे त 90 ॾींहंनि वारी ॻाल्हि जहिड़ो करे पुठिते हटिजी वई, छाकाणि त तकबंदियूं न थींदियूं त पोइ आदमशुमारी करण जो फ़ाइदो कहिड़ो, पोइ अरबे रुपया ख़र्चु करण जो कहिड़ो फ़ाइदो थियो जो तव्हां मञो बि था ॻाल्हि, कयो बि था, वरी चओ था त हाणे इलेक्शन थिए त तकबंदियूं कीअं थींदियूं।
तकबंदियूं थी न सघंदियूं, पुराणी आदमशुमारी ते इहो करिणो न आहे। इन करे आउं सम्झां थो त इहा जेका कंफ्यूजन आहे इहा इलाही पैदा थी वई आहे। हिकु हिकु माण्हू अॼु पीपल्स पार्टी जो बि एहतजाज आहे त बाबा 90 ॾींहंनि में कयो, न त असां कोर्ट में वेंदासूं। हाणे ॻाल्हि इहा त आउं सम्झां थो त इहो सॼो मामिलो इलेक्शन कमीशन जे हथ में आहे। चवनि उहा हिकिड़ो लीगल एंटिटी आहे ऐं बाक़ाइदे कॉन्स्टिट्यूशनली त वरी इहो बि आहे न त 90 ॾींहंनि में थियणी आहे। त हाणे उहो जेको 90 ॾींहंनि में न थियण वारे खे पाण माना आइनी तौर ते कीअं पाण उनखे खणी वेंदासीं त भई आइन त 90 ॾींहंनि खां मथे जी ॻाल्हि ई नथो करे, ख़ामोश आहे। मतिलबु हो चए थो 90 ॾींहंनि में थियणियूं आहिनि, मतिलबु थियणियूं आहिनि। हा, न पर उन में इहो आहे त जेकॾहिं तव्हांखे आइन में ईअं आहे बराबरि, आइन सुप्रीम शइ आहे, पर उन में जेकॾहिं रदो बदल इलेक्शन कमीशन करे सघे थी। ऐं छाकाणि त काउंसिल कॉमन इंट्रस्ट बि हिकिड़ो तमामु वॾो असांजो आइनी अदारो आहे न, उन जेको फ़ैसिलो कयो त उन करे पाण खे इन करे ही आइन खां थोरो अच्छा ईअं बि आहे त ॾिसो न पाण जेका आदमशुमारी थी आहे प्रोफेसर साहब, उन में त मख़सूस ॾींहं हुया, उन्हनि जे अंदरि अंदरि थी वई, माना डोर टू डोर वञी पहिरियां घर शुमारी करणी हुई, वरी पोइ आदमशुमारी थी। जॾहिं उहा प्रैक्टिस थी वई त डिलिमिटेशन त मुंहिंजे ख़्याल में एॾो वॾो मसइलो कोन्हे, उहा बि त महीने जे अंदरि थी सघे थी। पूरो रेवेन्यू जो असां वटि हिकिड़ो निज़ाम मौजूदु आहे, उहा सर्वे या डिलिमिटेशन जी एॾी वॾी का ॾुखी प्रैक्टिस कोन्हे, मुंहिंजे आदमशुमारी खां ॾुखी कोन्हे। त पोइ उन जे लाइ 120 ॾींहं छुटी पई आदम ॾिसो न, ही सॼे मुल्क जी जेका आहे केतिरा करोड़ हींअर असांजी थी वई आबादी, तक़रीबन 26 करोड़ जे लॻभॻि, 25 करोड़ जेके आबादी। हाणे उन्हनि माण्हुनि जी तकबंदी करणु गुतियल शहर आहिनि। कराची केॾो गुतियल शहर आहे। असांजूं जेके तकबंदियूं मिसाल ॿाराड़ीअ में दरिया वारा पासा ॾिसो, ढंढू ॾिसो, ॿेला ॾिसो, थर ॾिसो, मतिलबु इहो मां सिंध जो मिसाल थो ॾियां। हाणे त पंजाब जा कुझु इलाइक़ा उन करे उन में टाइम लॻंदो ऐं मां सम्झां थो महीनो लॻंदो, 2-3 महीना जेकॾहिं तकिड़ो बि कनि त 2-3 महीना थियनि। ऐं इलेक्शन तमामु ज़रूरी आहे। अच्छा सर, ईअं थी सघे थो इन कंफ्यूजन खे इलेक्शन कमीशन इन रीति ख़तमु करे सघे त उहा ठीकु आहे, डील सॼो शेड्यूल पधिरो करे छॾे, हिन ॾींहं खां डिलिमिटेशन शुरू थींदियूं, हिन ॾींहं ते ख़तमु थींदियूं, हिन ॾींहं ते वोटर लिस्टूं ठहंदियूं ऐं हिन डेट ते खां प्रोसेस जेको आहे शुरू थींदो। उहो जेकॾहिं हाणे ई फेबरवरी या मार्च जो पर उहे अनाउंस करे छॾे शेड्यूल, त मुंहिंजे ख़्याल में कंफ्यूजन ख़तमु थी वेंदो। इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त आहे। मां सम्झां थो अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे। जेको मिस्टर कंवर दिलशाद जेको पुराणो सेक्रेटरी हो इलेक्शन कमीशन जो, उहो मूंखे कुझु सुलझियल माण्हू लॻंदो आहे, ॻाल्हियूं चङियूं करे थो, काफ़ी तजुर्बो बि आहे हुनजो। हा, तजुर्बो अॻु में ऐं जेको आहे त हीउ जेको आहे सो इहो शायदि फ़ैसिलो करे जल्द ॿुधाईंदा त कॾहिं तकबंदियूं पूरियूं थींदियूं, कॾहिं थींदो। इहो तव्हांजी ॻाल्हि तमामु आम आहे। असां सम्झूं था त इन सां वाक़ई आहे कंफ्यूजन जेको माण्हुनि में जेको हिकिड़ो वेठो आहे ता त बाबा छा थींदो, मतिलबु साल न थियण लाइ 2 साल न थियनि, उहो ख़तमु थी वेंदो बिल्कुलु। ऐं पोइ जेके सियासी पार्टियूं 90 ॾींहनि जी ॻाल्हि कनि थियूं पियूं, शायदि उहे पोइ एग्री करे वठनि त ठीकु आहे, भला मार्च में या फेबरवरी में कमीशन सां गॾु वेही सभिनी पार्टियुनि गॾियल तौर ते हिकिड़ो फ़ैसिलो करणु घुरिजे। उहो मुशावरत जो अमल हले पियो, मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे घुरायो पियो इलेक्शन कमीशन, उहे शयूं हलनि पियूं। पर तव्हांखे छा थो लॻे त इन में जेकॾहिं इलेक्शन वक़्त ते थिए या जेका 90 ॾींहनि में नथी थिए, भला पोइ भला घटि में घटि 5-6 महीननि में, मतिलबु फेबरवरी जेको मार्च ताईं ॿुधाइनि था, इन विच में थियणु केतिरो ज़रूरी आहे? जेकॾहिं नथियूं थियनि त पोइ छा थींदो? सुवाल इहो आहे त जेकॾहिं वक़्त ते नथियूं थियनि, हिकु त 90 ॾींहनि में नथियूं थियनि, जेको घणे भाङे 95-98% पाण खे नज़र अचे पियो त 90 ॾींहनि में त कोन थियूं थियनि, पर जेकॾहिं फेबरवरी ताईं नथियूं थियनि त पोइ छा थींदो? न साईं, इहो त तमामु हिकिड़ो क्राइम थींदो मां सम्झां थो। पोइ ऐं उहे जेके जवाबदार हूंदा उन्हनि खे ॾियणो पवंदो। इहो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लिखी वियो हो, जेकॾहिं आइन जे ख़िलाफ़ु को बि कमु थींदो त उहा गद्दारी थींदी ऐं इहो ट्रीज़न आहे। त असां सम्झां थो त इहो ईअं न थींदो। ऐं हिन मुल्क में चङा माण्हू, चङियूं धुरियूं मौजूदु आहिनि, ख़ासि करे इलेक्शन कमीशन या जेका हींअर हुकूमत आई आहे, जहिड़ी बि आहे, पर इहे ज़रूरु फ़ैसिलो कंदा त इलेक्शन वक़्त ते थिए। ऐं इलेक्शन सां वक़्त ते थियण जे करे मुल्क खे जेको फ़ाइदो आहे, ॾिसो न हींअर असां टंगिया पिया आहियूं IMF में, ॿियनि में, डॉलर वधे पियो, महांगाई वधे पई, मुल्क जूं हालतूं सही न आहिनि। ऐं जे इलेक्शन न थींदी त अञा बदतर सूरत हाल थींदी। इन करे इलेक्शन थियणु घुरिजे, चूंड ऐं जेका चूंडियल हुकूमत अचे पोइ उहा जेको फ़ैसिलो करे जंहिंमें अवाम जी राय शामिल हूंदी। अच्छा, इहो बि आहे त जेके
ही जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे उहा ज़ाहिर आहे छाकाणि त उहा चूंडियल त आहे कान हाणे उन जा वरी पंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजा फ़ैसिला कनि बिल जेको बिजली जा बिल आया आहिनि हिन दफ़े सॼे मुल्क में एहतिजाज शुरू थी वियो आहे तमामु वॾा हिकिड़ा बिल आया आहिनि ऐं ॿिया काफ़ी अहिड़ा मसइला थियणा आहिनि पेट्रोल जी क़ीमत हिननि बि माशाला अचण सां ई वधाए छॾी अञा अॻिते वधणियूं आहिनि शयूं महांगा थियूं आहिनि त ही जेके सियासी पार्टियूं आहिनि इहे छा चाहींदियूं चवंदियूं ठीकु आहे थोरो जेको 2 फेज़ आहिनि छो त अक्टूबर ताईं नवंबर ताईं हिकिड़ी आख़िरी क़िस्त अचणी आहे न IMF जी त अञा शर्त जा वधंदा त हे बि इहो चाहिनि था त भली ठीकु आहे इहो सॼो जेको लांताणो आहे उहो भली निगरान हुकूमत ते अचे इहे समूरियूं शयूं थी वञनि त पोइ भली हे रुगो ईअं पॉइंट स्कोरिंग कनि था 90 ॾींहं नाले पर हे बि राज़ी आहिनि त भली फेबरवरी मार्च में इलेक्शन ते साईं मां त इहो सची ॻाल्हि मां जेको सम्झां थो दुनिया सॼो पाकिस्तान पियो आहे पर जेका हींअर मौजूदु हुकूमत आहे निगरान उनजे ॻाल्हि उनखां उनजे वस खां चढ़ियल आहे उनखां सची थो ॿुधायां जेको मां सम्झां थो ज़िंदगी जो तजुर्बो एज़ अ उस्ताद इकनॉमिक्स जो उस्ताद थोरो फिनेंस त हीउ जेको आहे जेकॾहिं हीउ सचाई सां मुड़सी सां हिमत कनि त हीउ कुझु करे बाक़ी मूंखे तमामु ॾुखियो लॻे थो IMF सां नेगोशिएशन करणु चूंडियल हुकूमत खे ई करणु घुरिजे उहो ई करे सघनि था हींअर जेके माण्हू असां वटि आया आहिनि केयरटेकर में निगरान उन्हनि माण्हुनि जी जेका उहा एॾी वॾी स्टेटस जेके माण्हू हुजणु घुरिजनि उहे अञा नज़र न पिया अचनि त इन नमूने सां इहो हिकिड़ो नुक़सानु थींदो जेकॾहिं हीअ हुकूमत न करे सघी ऐं इहो त पोइ ॾाढो मुल्क जी सूरत हाल जीअं अॻे श्रीलंका जी थी या असां पुठियां वियासूं पे त इन में जीअं शहबाज शरीफ़ ज़ाती तौर ते या ॿियनि कुझु माण्हुनि त इहो ज़रूरु थींदो त इन करे निगरान हुकूमत खे बाक़ाइदगीअ सां हिमत सां महिनत सां सचाई सां बिना कंहिं फेवर्स जे बिना कंहिं करप्शन जे बिना कंहिं पैसे जी खुर्द बुद करण जेकॾहिं अॻियां वधंदा त शायदि हालतूं बहितर थी सघनि थियूं अच्छा इहो बि आहे त माना जेकॾहिं पाण 2-3 प्रोफेसर साहिबु ॾिसूं न जेके वज़ारतूं आहिनि उहे ठीकु आहे जलील अब्बास जिलानी खे हुननि ॾिनी आहे जेका परॾेही वज़ारत उनजो हुनमें हुनजो एक्सपीरियंस बि आहे त ईअं नाणे वारी वज़ारत त हुननि शमशाद अख्तर खे ॾिनी आहे जंहिं जेका स्टेट बैंक जी गवर्नर रही आहे उहा बि इन मामले सां वॾो हिकिड़ो तजुर्बो रखे थी त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हुकूमत चूंडियल बि अचे थी त उन्हनि वटि बि त इहे 2-4 नाला आहिनि या शौकत तरीन आहे या हफ़ीज़ शेख आहे या इसहाक डार आहे त भला चोथों नालो पाण शमशाद अख्तर जो बि एड करे छॾियो त माण्हू त हींअर बि इहे कॉम्पिटेटिव ई आहे हिन वक़्तु इन सीट ते मुंहिंजे ख़्याल शमशाद अख्तर पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहे ऐं हिकिड़ी पढ़ियल लिखियल औरत आहे ऐं PhD आहे स्टेट बैंक जी गवर्नर रही आहे एशियन बैंक में रही आहे वर्ल्ड बैंक में रही आहे त उहा जेका आहे सा कोशिशि पंहिंजी कंदी ऐं करे पई जेके हुनजे ॻाल्हियुनि मां स्टेटमेंट्स मां ज़ाहिर आहे त इहो शायदि कुझु करे वञे पर जीअं थो चवां मां त हिकिड़ो गॾियल क़िस्म जो हिकिड़ो फ़ैसिलो अहिड़ो अचणु घुरिजे जेको निगरान वज़ीर आज़म आहे उनखे बि पंहिंजो तमामु वॾो किरदारु अदा करिणो आहे रोल अदा करिणो आहे ऐं सभु गॾियल तौर ते त मुल्क जे भले जी ॻाल्हि आहे उनजे करे असां चऊं था बाक़ी न त हालतूं एॾियूं सही न आहिनि साईं त पोइ ऐं हालतूं सही कोन्हनि इलेक्शन पोइ टाइम ते बि न थींदी त पोइ सूरत हाल मुल्क जो छा थींदो माण्हुनि जो छा थींदो छाकाणि हीअ हुकूमत जेका आई आहे इहा माण्हुनि खे जवाबु ॾियो त आवाम खे आहे कान छो त न को वोट वरितो आहे न को छा त उनजे लाइ बहितर इहो कोन्हे त चूंडियल हुकूमत अचे उहा सॼे मामलनि खे ॾिसे उहा छाकाणि त आवाम जी चूंडियल हूंदी आहे पार्लियामेंट आहे उते बहस थींदा आहिनि उते सॼियूं शयूं जेके आहिनि क्रॉस टॉक थींदी आहे उनजे अंदरि त ज़रूरी कोन्हे त पार्लियामेंट खे फ़ाल कजे उहा अची वञे चूंडिजी अचे ऐं नई हुकूमत अची सॼनि मामलनि खे गुज़ारे पोइ तकबंदियुनि खां वॾो मामिलो त मुल्क बचाइणु आहे मुंहिंजे ख़्याल में पोइ फौरी तौर ते इलेक्शन जी तरफ़ वञणु इहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे ऐं मां हिन सां एग्री थो कयां क़बूल थो कयां त ईअं थियणु घुरिजे चूंडूं जल्द में जल्द थियणु घुरिजनि ऐं माण्हू जेके आहिनि वीचारा जीअं तव्हां चयो त पेट्रोल ॿियूं महांगायूं बिजलीअ जा बिल ॾिसो केॾांहुं पियो थो मुल्क माण्हू ग़रीब आहिनि गुरबत ॾिसो महांगाई केतिरी पई रोज़ु वधे साईं सो मसइला त आहिनि इशू उहे त साईं ॾिसो अर्ज़ु इहा त उहे इमरान ख़ान जे ज़माने खां ई इशू हुआ पेट्रोल वधणु शुरू थियो बिजली वधणु शुरू थी ऐं जेकॾहिं अॼु इमरान ख़ान हुजे हा त हालतूं साॻियूं हुजनि हा को फ़र्क़ु न पवे हा तंहिंजे करे हाणे हिननि खे महिनत करणी आहे बिल्कुलु ठीकु आहे ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ वरी असां हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं हुन सां गॾोगॾु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं साइफर केस में जेका FI जी टीम आहे उन
अटक जेल जो दौरो कयो आहे ऐं उते उन्हनि PTI चेयरमैन सां मुलाक़ात कई आहे, उनखां पुछा ॻाछा कई आहे ऐं जंहिंमें इहे ज़रियनि जे तरफ़ां दावा थी रही आहे या ख़बरूं साम्हूं अची रहियूं आहिनि त PTI सरबराह उते एतराफ़ कयो आहे त साइफ़र उनखां गुम थी चुको आहे। उन ते बि असां ॻाल्हि कंदासीं। ॿी वरी अॼु निगरान घरू वज़ीर सिंध जे उन इहो ऐलान कयो आहे त सिंध जे कचे में रेंजर्स खां ऑपरेशन करायो वेंदो, त इन ते बि असां गुफ़्तगू कंदासीं। ब्रेक वठो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं असां सिंध जे मामलनि ते, मुल्क जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते, सियासी ऐं समाजी मामलनि ते, मुआशी मामलनि ते गुफ़्तगू कयूं पिया। ऐं हाणे प्रोग्राम जे हिन सेगमेंट में असां गुफ़्तगू कंदासीं साइफ़र इशू ते। पर उन खां पहिरीं अॼु जेको सहाफ़ियुनि जो एहतजाज हुयो शहीद जानवंत महर जे क़त्ल जे हवाले सां, उनजे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची में, ऐं उन खां पहिरीं सहाफ़ियुनि जो हिकु वफ़द निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ सां उन्हनि जी मुलाक़ात थी ऐं उन में खां पोइ मिनिस्टर साहिबु जेको आहे सो सहाफ़ियुनि जे एहतजाज में बि आयो, उन ते ख़िताबु कयो, क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो यकीन ॾियारियो आहे। पर गॾो गॾु इहो बि चयो आहे त कचे में रेंजर्स खां ऑपरेशन करायो वेंदो। त पहिरीं इन ते गुफ़्तगू कयूं। प्रोफेसर साहिबु, ज़रूरत आहे इन जी त जेको आहे रेंजर्स ऑपरेशन करे तॾहिं ई नतीजा मिली सघनि था, छाकाणि त पुलिस त काफ़ी सालनि खां कचे में ऑपरेशन करे पई पर का वॾे नमूने जी कामयाबी न पई मिले। त छा था सम्झो त रेंजर्स जो ऑपरेशन अणितर आहे, ज़रूरी आहे, लाज़मी आहे? साईं, मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त का बि हुकूमत हिन महिल ताईं धाड़ियलनि वारे मामले में सीरियस न रही आहे। असां जेको अयूब ख़ान जे वक़्त खां वठी मार्शल ऐं ॿियो सभु ॾिठोसीं हिते, पर ताज़ियूं जेके हुकूमतूं सम्झो ज़ियाउल हक़, मुशर्रफ, उन खां पोइ ॿियूं नंढियूं नंढियूं हुकूमतूं या पीपल्स पार्टी फॉर दैट मैटर 15-20 साल हुकूमत कई, धाड़ियलनि खे ख़तमु करण में को कंहिं बि ध्यानु न ॾिनो आहे। ॿी असुलु ॻाल्हि आहे त पुलिस खे तव्हां हिकिड़ी एॾी ज़बरदस्त ट्रेनिंग ॾेई, पुलिस सॼी दुनिया में पुलिस कंदी आहे न। कहिड़ो मुल्क आहे दुनिया में जेके धाड़ियल या ॿिया या लॉ एंड ऑर्डर सवाइ पुलिस जे हूंदा आहिनि? पुलिस खे एतिरो पावरफुल बनायो, उन्हनि खे ठीकु ठाक पैसा ॾियो, उन्हनि खे ट्रेनिंग ॾियो, हथियार ॾियो त उहे वञी ऑपरेशन कनि। छो त उहे लोकल माण्हू आहिनि पुलिस, ऐं जेके धाड़ियल से बि लोकल असांजा मक़ामी, उन्हनि ते करे सघिजे। हालांकि रेंजर्स जो रोल पंहिंजो आहे, उहे बि करे वेंदा। ऐं पर हाणे इहो एॾो ख़र्च जेके हुकूमतूं बर्दाश्त कंदियूं, करोड़नि अरबनि रुपयनि में सिंध हुकूमत जो इहो ख़र्च थींदो। इहा बि हिकिड़ी शइ आहे त जेको असांजो पुलिस जो माण्हू जेको लोकल आहे, उहो हिकु त उन जा के ट्रम्प्स या के वास्ता, को सोशली तालुकात उन्हनि क्रिमिनल सां आहिनि, हिकिड़ो त इहो मामिलो अचे थो रुकावट। ॿियो ख़ुदि असांजो उहो पुलिस वारो, छाकाणि त मक़ामी आहे, तंहिं करे उहो कंहिं रिएक्शन खां बि घबराए थो, छाकाणि त पोइ किथे बाद में उहो टारगेट न कयो वञे। पर रेंजर्स जे करे वञे थी त उनजो न हुते को माइट आहे, न दोस्त आहे, न कहिड़ो वास्ते वारो आहे, त उहो जेको ऑपरेशन जेसीं ताईं बेरहमानो ऑपरेशन नथो थिए कचे में, त पाण एलिमिनेट नथा करे सघूं इन्हनि खे। माज़ी में तव्हांखे ख़बर अथव त 90 वारे ॾहाके में बि हिकिड़ो फ़ौजी ऑपरेशन थियो हुयो कचे में, काफ़ी उन में कामयाबी मिलियूं हुयूं। त इहो हिकिड़ो फैक्टर बि त आहे न त असांजो जेको पुलिस वारो आहे उहो छाकाणि त कंहिं न कंहिं मामले में कंप्रोमाइज़ जो शिकार थी थो वञे, त उहो उनजो रिएक्शन किथे हाणे जॾहिं रेंजर्स करे थी या मिलिट्री करे थी त उहो वरी रिपीट न थिए, माना वर्जाइजे न, माना ख़ातिर खां नतीजा हुजे परमानेंट। त पोइ रेंजर वञी करे, बिल्कुलु रेंजर वधीक पावरफुल आहे ऐं उहो फ़ौजी आहे, ज़ाहिर आहे उन वटि तमामु घणो ट्रेनिंग आहे, बेरहमी आहे या असलो आहे, सभु कुझु करे सघनि था। त उन्हनि खे पर नतीजे खे असांखे शइ मिलणु घुरिजे। उन खां सवाइ आउं सम्झां थो सिंध में इहो नथो थी सघे। इलाही लैंड कराची में बि नवाज़ शरीफ़ साहिबु करायो हो न, काफ़ी उनजो फ़ाइदो थियो, पर वरी साॻी ॻाल्हि हिते वर्जाइजे पई कराची जे शहर में, रोज़ फुरूं धाड़ा आहिनि। त इन नमूने मुंहिंजो ख़्यालु आहे की रेंजर्स अचे त ठीकु आहे हिकिड़े ख़्याल खां, पर उनखे जेको आहे तमामु बहितर अंदाज़ सां असांखे नतीजा ॾियनि त असां सुख जो साहु खणूं, ऐं जेको ॿराड़ी जो माण्हू आहे उहो तबाह पियो थिए, बर्बाद पियो थिए। ॿियो वॾी ॻाल्हि, जेको हिंदू माण्हू आहे उते
उहो धड़े जे करे सिंधी हिंदू उहो लॾींदो वञे पियो थो हिन मुल्क में। हा, जेको असल में असांजो वापारी तबिको आहे, वापारी जेको इन्वेस्ट तबिको आहे, करे थो, जेको उहो ई साईं इहे हिंदू ई हुआ जेके अॻे बि वञी पाकिस्तान जे खां अॻु में जॾहिं हिते हुआ त पैसो कमाए ईंदा हुआ, अची सॼे मुल्क में ख़र्च कंदा हुआ, सीड़प कंदा हुआ, कराची, हैदराबाद, शिकारपुर, नवाबशाह, नंढनि ॻोठनि में इस्पतालूं ठाहिराइण, स्कूल ठाहिराइण, खूह ठाहिराइण, पाणी ॾियणु, तंबेला ठाहिराइण, माण्हुनि खे खाधो खाराइणु, नलका हणाइणु। त इहो जेको हींअर निज़ाम ख़तमु थी चुको आहे, हिन धरतीअ ताईं माण्हू लॾीनि पिया, त उनखे बि असांखे वापसि करिणो आहे ऐं अहिड़े नमूने सां धाड़ेल खे बिल्कुलु ख़तमु करिणो आहे। छो तमामु असां ज़्यादा सिंधी माण्हू खॼी पियो वञे, ग़रीब खॼियो पियो वञे, उन खां पैसा वरिता पिया वञनि। सो इहो रेंजर्स जेकॾहिं करे थी कमु त अच्छा, इन में इहे बि आहे प्रोफेसर साहब, त रुगो धाड़ेल खे बि एलिमिनेट न आहे करणो, उनजे फैसिलिटेटर खे एलिमिनेट करणो आहे, उनजे सपोर्टर खे एलिमिनेट करणो आहे। इहो नंढिड़ो टारगेट कोन्हे, उहो बि वॾो टारगेट आहे। ईअं जीअं तव्हांखे यादि हूंदो त नेशनल इलेक्शन प्लान तहत जॾहिं कराची में ऑपरेशन थियो त इहो चयो वियो त दहशतगर्द खे बि ख़तमु कबो, पर दहशतगर्द जे सहूलियतकार खे बि सहूलियतकार बिल्कुलु सहूलियत। असां वटि हुते वॾे पैमाने ते जेके आहिनि धाड़ेलनि जा सहूलियतकार मौजूदु आहिनि। हुन में हिननि खे पुलिस साथ ॾेई सघे थी, जेके लोकल माण्हू आहिनि, त बाबा हीअ आहिनि या अहिड़ा मुख़बर या अहिड़ा माण्हू जेके इहो रखनि था अहिड़े क़िस्म जी ॼाण, उहो हुननि खे ॾियनि त हीउ जेको आहे सो कनि। ऐं पोइ रेंजर्स अहिड़े क़िस्म जो सिस्टम ठाहे। साईं असांखे इहो बि यादि आहे जॾहिं पाकिस्तान खां अॻु में जनरल जॉन जेकब हूंदो हो, जैकोबाद जंहिंजे नाले सां हुन जो अपर सिंध फ्रंटियर जो DC हो ऐं फ़ौजी ऑफिसर हो, सिंध जो बि कमिश्नर कुझु वक़्तु रहियो। उन सॼो धाड़ेल फैक्टर ख़तमु करे छॾियो तमामु। मां साल ॿिनि में उहे जेके विढ़ंदा हुआ पाण में असांजा धाड़ेलनि खे सरदार ठाहे तरीक़ा असां अख़्तियार करे सघूं था। ॿियो हिन में छा आहे त सिंध हुकूमत जेका आहे न, उन जेके आहिनि पढ़ियल लिखियल माण्हू आहे, जेको वज़ीर थो थी अचे, हालांकि असांजे वज़ीरनि जी घणाई बि वॾेरनि जी आहे, जागीरदारनि जी आहे, ज़मीनदारनि जी आहे, पर उन्हनि जो इहो फर्ज़ु आहे त उहो जेके आहिनि से ॿाराड़ी में वञी साथ ॾियनि रेंजर्स जो, पुलिस जो, माण्हुनि खे मञाइनि, डेवलपमेंट कराइनि, फ़ाइदा ॾियनि। बिल्कुलु ईअं थी सघे थो। अच्छा, हाणे पाण वरी हलूं था मुल्की लेवल ते। प्रोफेसर त साइफर केस इंतिहाई अहमियत जो केस आहे ऐं उहो PTI सरबराह जे मथां शाह कुरैशी जे मथां उनखे बि हिरासत में वरितो वियो आहे। PTI चेयरमैन त जेल में आहे। अॼु FIA जी टीम उन्हनि इन्वेस्टिगेट कयो आहे, वञी पुछाणो कयो आहे, बयानु वरितो आहे PTI सरबराह जो जेल में, ऐं उते जेका ख़बर अचे पई साम्हूं त उन में PTI चेयरमैन एतिराफ़ कयो आहे त साइफर उन खां गुम थी वियो आहे। पहिरीं ॻाल्हि त मुल्की जेको सीक्रेट डॉक्यूमेंट आहे उहो मुल्क जी, क़ौम जी, रियासत जी अमानत हूंदो आहे। उहो ईअं सरेआम खणी अचणु ऐं वरी फॉरेन ऑफिस मां PM हाउस में उनजो अचणु, वरी PM खां गुम थी वञणु, इहो ॿाराणी थी लॻे, वॾी का साज़िश थी लॻे, मश्करिया, मज़ाक आहे, मुल्क आहे, छा आहे? साईं आहे त ॿाराणी, तमामु ॿाराणी आहे ऐं अफ़सोसनाक बि आहे त हिकिड़ो चूंडियल प्राइम मिनिस्टर जेको हिकिड़े वॾे स्टेटस जो माण्हू आहे, हुयो बि, आहे बि, इंटरनेशनल पोस्टर ऐं हिकिड़ो क़ौमी माण्हू, जीअं वॾो क्रिकेटर खटी आयो वर्ल्ड कप, हे हो माना हिकिड़ो माण्हू, उहो जेकॾहिं चवे, हाणे इन मां ॿ टे सुवाल उभरनि था। हिकिड़ो सुवाल त साईं कूड़ थो ॻाल्हाए, ॿियो सुवाल आहे त इहो साइफर हुयो ई कोन, टियों आहे त इन खे मिसमैनेजमेंट करे कंफ्यूजन पैदा करे ऐं सॼी हिन ॻाल्हि ते पंहिंजे हक़ में इस्तेमालु करण जे टे चारि अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां पहिरीं त मां ख़ुदि साइफर खे सम्झी न पियो सघां। जॾहिं इमरान साहिबु चयो पिए ॾेखारींदो हो पनो, पोइ जॾहिं असां पढ़ियो वरी इंटरनेट ते हेॾा होॾा त ख़बर पई त साइफर असुली कीअं थियो सॼो, त मां सम्झां साइफर जो हिकिड़ो क़िस्म जो, इहो मां नथो चवां त जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ चवंदो ड्रामो आहे, असां चऊं था, पर इहो जेकॾहिं को पनो आहे बि सही त घटि में घटि उहो फॉरेन ऑफिस में मौजूदु हुजे, त उन ते जेकॾहिं को अमल थिए, जेकॾहिं को एक्शन बि थिए, सरकार करणु बि चाहे, का इंक्वायरी बि करणु चाहे, त उनजी जेका वर्डिंग हूंदी आहे या उनजो जेको तरीक़ेकार हूंदो आहे, उन मां सम्झी सघिबो आहे त हीअ आया मुल्क जे ख़िलाफ़ु आहे या हिन माण्हू जे ख़िलाफ़ु आहे
या कंहिंजे ख़िलाफ़ु आहे या इन में सच बि आहे या कूड़ आहे या जंहिं इहो साइफ़र मोकिलियो आहे जंहिं ते अमेरिका ते इल्ज़ाम लॻे थो त उनजी नियत बि साबित थी सघे थी उन मां त इहे सभु शयूं ॾिसण खां पोइ मुंहिंजे ख़्याल में त इहो साइफ़र जहिड़ी का शइ शायदि मौजूदु हुई कोन जेकॾहिं हुई पर उहा तस्दीक थी आहे माना शामिल कुरैशी तस्दीक कई आहे पंहिंजे फॉरेन ऑफिस में तस्दीक कई आहे त उहो वाकई आयो हुयो साइफ़र आहे ॾिसो न साइफ़र का वॾी बला कान्हे इहा त रूटीन जी जेका कमकार आहे उहो ई थींदो आहे न जेको वॾी ॻाल्हि कान्हे जेका जेके सफ़ारत खाना पंहिंजी फॉरेन ऑफिस खे ॾियण रिपोर्ट कंदा आहिनि न जा असां हे ऐं उहो हिकिड़ो रूटीन जो हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे हा उहो सीक्रेट ज़रूरु हूंदो आहे कॉन्फिडेंशियल हूंदो आहे उहो पब्लिक करणो न हूंदो आहे भले उन में साईं कुझु शयूं लिखियल छा बि लिखियल हुजनि पाण उनजे मतन ते कोन था ॻाल्हायूं पर ख़ुदि हिकु प्राइम मिनिस्टर जेकॾहिं उन कॉन्फिडेंशियल डॉक्यूमेंट खे रोड ते बीह ऐं माण्हुनि खे ॾेखारे बिल्कुलु इदारनि खे मोकिले सदर खे कापी मोकिले ॿियनि खे कापियूं मोकिले त पोइ मां चवां थो त जेको असां वटि कॉन्फिडेंशियल जेके शयूं डॉक्यूमेंट्स छाकाणि त खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके पब्लिक खे न ॿुधाइबियूं आहिनि त मुल्क में छा थो थिए मां पाण इस्लामाबाद में मूं सहाफ़त कई आहे मां खोड़ दफ़ा फॉरेन ऑफिस खे वियो आहियां पूरो फ्लोर आहे जेको जिते डीकोडिंग जी टीम वेठल आहे दुनिया जे अंदरि जेके शयूं थी रहियूं हूंदियूं आहिनि उहे कोड्स में ॻाल्हाइबो आहे ऐं उहे असांजी टीम वेठी हूंदी आहे जेका उनखे डीकोड कंदी आहे त हीउ इंडिया ऐं जेकॾहिं अमेरिका पाण में ॻाल्हायो आहे त हिननि जो मतिलबु छा आहे त हीउ ख़ुदि उन कॉन्फिडेंशियल उन सॼे प्रोसेस जो हिसो आहे साइफ़र हिकु वज़ीर आज़म उनखे खणी अची बि इहो त माना रियासत सां दुश्मनी चइबी न साईं मतिलबु त इहो बिल्कुलु अफ़सोस आहे इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त अमेरिका ऐं हिंदुस्तान अमेरिका ऐं पाकिस्तान हिंदुस्तान ऐं पाकिस्तान विच में केतिरा सीक्रेट डॉक्यूमेंट्स आहिनि जेके टीहनि सालनि खां पोइ डिसाइफर थिया आहिनि पढ़िया विया आहिनि पोइ हुन मां उनजो मतिलबु कढियो वियो आहे ऐं उन ते पोइ तारीख़ ते किताब लिखिया विया आहिनि त हीअ बि हिकिड़े क़िस्म जी अहिड़ी शइ आहे ऐं असां इन खे ज़ाहिर ज़रूरु करणु घुरिजे इन साइफ़र खे उनखे एनालाइज़ करणु घुरिजे उनजी हक़ीक़त बि साम्हूं अचणु खपे उनजी वर्णन छा आहे साम्हूं अचणु खपे हदफ़ नथो करे सघे ऐं जेकॾहिं इन में जंहिं उनखे कयो आहे उनखे लीक कयो आहे जंहिं उनखे पब्लिक कयो आहे उनखे ज़रूरु हिते सज़ा मिलणु घुरिजे ॿियो ॾिसो तव्हां पाण रहिया आहियो ऑफिसर आहियो तव्हांजो काफ़ी ऑफिसुनि में अचणु वञणु हूंदो पर ईअं कीअं थी थो सघे त जेकॾहिं हिकिड़ो को मूं वटि अचे को कागज़ ऐं उहो ओरिजिनली मूं वटि ई रहणो आहे जेकॾहिं मां तव्हांखे ॾियां त उनजी कापी ॾियां ॿिए कंहिं माण्हू सां शेयर कयां त उनजी कापी शेयर कयां पर ओरिजिनल PM हाउस में उहो घुराए कीअं थो सघिजे ऐं फॉरेन ऑफिस जी जंहिंजी ज़िम्मेवारी आहे उहा उनजी ओरिजिनल पाण वटि रखे त उन कीअं ॾेई छॾियो साईं मुल्क जी ॻुझी प्रॉपर्टी आहे न इहो ॻुझी हिकिड़ो क़िस्म जो डॉक्यूमेंट आहे न उहो कीअं तव्हां हिनखे ॿाहिरि कढी छॾियो था उन करे ज़रूरी आहे त इन ते भली इंक्वायरी थिए त ठीकु आहे ऐं सम्झां थो त उन खां सवाइ ख़बर नथी पइजी सघे असांखे न पहुची ऐं ॿियो ॾिसो न त अमेरिका बि मुंहिंजे ख़्याल में हिन ते बार बार तरदीद बि कई पई त भई असांजो हिन हुकूमत किराइण सां को तालुक़ु कोन्हे ऐं बाद में वरी ख़ान साहब पाण मञियो पोइ फिरंदो आख़िर अची मौसम नक़वी ते बीहारी ॻाल्हि त इनजी साज़िश हुई फिलाणे साज़िश कई बाजवा कई फैज़ अमीन कई अलाए सभिनि जा नाला खणंदा इन जो मतिलबु इहो हुयो त साइफ़र में अहिड़ी का शइ हुई कोई ॿियो ॾिसो न पाण भला इन ॻाल्हि खां इनकार कंदासीं छा त अमेरिका सऊदी अरब चाइना इन्हनि जो इन्फ्लुएंस ऐं इन जी मुदाख़लत हमेशह असांजी हुकूमतनि में रही आहे असांजे हाणे बि अमेरिका जो सफ़ीर सभिनी सां मुलाक़ात वेठो थो करे इहा त का ॻाल्हि अहिड़ी आहे ई कान न असां वटि हमेशह मंज़ूर नज़र हुकूमतूं ईंदियूं इहो चयो वेंदो आहे सिंधीअ में त सियाणो कांव ॿिटंगो फासे सो हाणे हिन कई सियाणप पर मां सम्झो हाणे उहो वीचारो ॿिटंगो ई फाथल आहे बसि हाणे असां चऊं था हिन मुल्क ते मिड़ई धणी पंहिंजो रहम करे ॻाल्हियूं बहितर धणी रहम कनि ऐं डेमोक्रेसी खे हलणु ॾियनि जेकॾहिं सही माना में तॾहिं थी सघे थो पर जेकॾहिं इहो इलेक्शन्स जेकॾहिं साल ॿ साल पोइ ते हली वियूं त मुंहिंजे ख़्याल में इहो वॾो नुक़सानु जमहूरियत खां सवाइ ॿी का वाट असां पाकिस्तान में कोन्हे काज़म साहब ईअं चयो भुट्टे साहब ईअं चयो ॿियनि सभिनी सवाइ मार्शल लॉ जे एडमिनिस्ट्रेटरनि चयो त हीअ आइन में धोखो आहे हीअं हूअं आहे पर जमहूरियत खां सवाइ ॿियो तरीक़ो कोन्हे ठीकु आहे वरी महिरबानी प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब तव्हां असांखे वक़्तु ॾिनो व्यूअर्स असां अॼोके प्रोग्राम में कुझु मुख़्तलिफ़ मुल्की मामला सिंध जा मामला ऐं सियासी मामला उन ते ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं हिन में आख़िर में मां इन ॻाल्हि खे हिकु भेरो ॿीहर वरजाईंदो हलंदुसि त निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ इहो अॼु ऐलान कयो आहे त सिंध जे कचे में रेंजर्स खां ऑपरेशन करायो वेंदो ऐं उहो नतीजा ॾींदड़ ऑपरेशन हूंदो ऐं उन में जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे बि पकड़ियो वेंदो ऐं उन में इहो बि ॿुधायो पियो वञे त जेके सहाफ़ी
शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जेके जवाबदार आया उहे बि वारदात खां पोइ कचे में धाड़ियलनि वटि तरसियल आहिनि, तंहिं करे उन्हनि खे बि गिरफ़्तार करण जो ऐलान कयो आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त ऑपरेशन त पुलिस जे तरफ़ खां काफ़ी वक़्त खां हले पियो, पर कुझु सबबनि जे करे उन में नाकामियूं ज़रूरु थींदियूं आयूं आहिनि। त हाणे छा उहे समूरियूं जेके घुरिजूं आहिनि उहे पूरियूं कयूं वेंदियूं, उहे समूरियूं शयूं रिक्वायरमेंट्स जेके आहिनि उहे रेंजर्स खे मुहैया कयूं वेंदियूं, ऐं रेंजर्स ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन नतीजा ॾींदड़ हूंदो। ऐं जेकॾहिं विल हुजे, जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते इहो इरादो कजे त कराची जेको ॾुखियो शहर हुयो ऐं शहर में कार्रवाई करणु तमामु अञा ॾुखियो हूंदो आहे, त असांजे इदारनि जॾहिं कराची में अमन आणे छॾियो हुयो त पोइ मुंहिंजे ख़्याल में कच्छ जा धाड़ियल खे एॾा उन्हनि खां ज़ोर कोन्हे। इवन क़बाइली इलाइक़नि में जिते तालिबान खे असांजूं फोर्सिस एलिमिनेट करे सघनि थियूं, त मुंहिंजे ख़्याल में धाड़ियल उन्हनि खां ज़ोर कोन्हे। पर ज़रूरत आहे त उहा विल हुजे ऐं उहा नेक नियती हुजे। ऐं असां उमेदु कयूं था त ईअं ई सॼी सिंध इन्हनि ॾोहनि खां ऐं ॾोहारियुनि खां पाक थींदी। ऐं जेकॾहिं इहो सही ऐं हक़ीक़ी नियत सां इहो थी रहियो आहे त ज़रूरु असां इन अमल जी सपोर्ट बि कयूं था। अॼोके प्रोग्राम एतिरो ई, ॾींदा इजाज़त, अला भाई।